नाज़रीन ख़बर आंसा शेयर कंदा आलम कंधा कोर्ट में डिप्टी कमिश्नर कश्मीर खाद खुराक वारनि शयुनि जे अघनि जो जाइज़ो वठण लाइ कंधकोट शहर जे मुख्य बाज़ार जो दौरो मुक़ररु थियल अघनि जी लिस्ट न हुजण ते ॻोरा जुर्माना लॻाया वेंदा। डिप्टी कमिश्नर कश्मीर मुनवर अली मिठियाणी रसालदार रोड यूटिलिटी स्टोर बंदि हुजण ते कावड़ जो इज़हार। रीजनल डायरेक्टर यूटिलिटी स्टोर खे कार्रवाई जी हिदायत। तफ़सील मूजिबि अॼु डिप्टी कमिश्नर खाद खुराक वारनि शयुनि जो जाइज़ो वठण लाइ कंधकोट शहर जे गोश्त सब्ज़ी जे दुकाननि यूटिलिटी स्टोर जो अचानक दौरो कयो। हुन कंधकोट शहर जे दुकाननि में मार्केट जो दौरो कंदे दुकानदारनि खे हिदायत कई त अघनि जी मुक़ररु थियल लिस्ट मुनासिब जाइ ते लॻाइनि ऐं उन्ही मुताबिक़ विकिरो कजनि। गोश्त ऐं मुर्गी जे दुकाननि ते सफ़ाई जो पिणु ख़्यालु रखनि। ॿी सूरत में ॻोरा जुर्माना लॻाया वेंदा। यूटिलिटी स्टोर रसालदार रोड बंदि हुजण ते कावड़ जो इज़हार कंदे रीजनल डायरेक्टर यूटिलिटी स्टोर खे कार्रवाई जी हिदायत।